नाज़रीन असीं हिन वक़्तु कुंभारनि जी हिकिड़ी आईवी आहे उते मौजूदु आहियूं ऐं तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदा हूंदा त हीअ जेके आहिनि से थांव आहिनि ठिकर जा जेके हे ठाहिनि था वॾी महिनत सां ठाहिनि था। हिन दौर में जेको जदीद दौरु आहे इन में प्लास्टिक जा थांव स्टील जा थांव ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि मां जेको आहे सो कंपनियूं जेके थांव तयारु कनि थियूं ऐं उहे माण्हू इस्तेमालु कनि था शहर में। पर हीअ उहो पुराणे दौर जा आहिनि जंहिंखे ॿुधायो वञे थो त हीअ हिकिड़ो हिनखे इस्तेमालु करणु हिकिड़ी सुनत आहे। ख़ुदि उन दौर में हज़ूर पाक बि इन थांवनि खे इस्तेमालु कयो आहे ऐं पुराणे दौर जा जेके माण्हू हुआ उहे हिन थांवनि खे इस्तेमालु कंदा हुआ। थधो पाणी जे लाइ मट वठंदा हुआ ऐं गिलास उहे इस्तेमालु कंदा हुआ ऐं हिन जा जेके ठिकर जा जेके मट आहिनि या दिला जेके आहिनि उनजो पाणी जेको आहे उहो ॾाढो थधो हूंदो हो ऐं उन जे लाइ हिकिड़ो सिंधी पहाको बि आहे त थधो घड़ो जेको आहे उहो पंहिंजो पाण खे छांव में रखाईंदो आहे। त हीअ उन्हनि जी महिनत आहे ऐं हीअ उन्हनि खे जेको ठाहे तयारु कनि था। पर हिन जदीद दौर में जेको आहे सो हिननि थांवनि खे घटि इस्तेमालु कयो वञे थो ऐं हिन थांवनि खे जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे उहो वरी बि ॿारहाड़ी में जेको आहे इस्तेमालु कयो वञे थो। पर शहर में जेको आहे हिन थांवनि खे घटि इस्तेमालु कयो वञे थो ऐं किथे किथे जेको आहे उहो हिकिड़ो जेको शौक़िया तौर ते ऐं फैशनी तौर ते जेको आहे सो उन जा मुख़्तलिफ़ गिलास आहिनि या कप जेके आहिनि जेके मुख़्तलिफ़ डिज़ाइन जा ठहियल आहिनि उन्हनि खे शो पीस तौर ते इस्तेमालु कयो वञे थो। पर खाधे पीते में उहे थांव जेके आहिनि से इस्तेमालु नथा कया वञनि। छो नथा इस्तेमालु कया वञनि उन हवाले सां हिते कमु कंदड़ ऐं हिन कम खे जेको सो हलाईंदड़ ऐं हिनखे दिला मट ठाहींदड़ असीं कुंभारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो उन बारे में छा चवणु आहे। कमु तक़रीबन असीं नंढे न कंदा आहियूं। असांजा वॾा तक़रीबन ॾाॾा अब्बा उन कयो उन पोइ हाणे असीं मां करियूं ऐं कनि था तक़रीबन अॻू घटि आहे। कूलर निकिरी वियो आहे तक़रीबन इहा होटल में कूलर लॻनि था स्टील जे थुलियूं आहिनि प्लेटूं आहिनि माण्हू उन में इस्तेमालु कंदा आहिनि। अॻे हर चीज़ इहा इस्तेमालु थींदी हुई हाणे तक़रीबन घटि थी वई आहे। बसि असीं शहर में मोकिलींदा आहियूं तक़रीबन हिते 12 माण्हू खणी वेंदा आहिनि पंहिंजे हिसाब त पोइ कराची में गॾा जिते बि हूंदो आहे उते ॾींदा आहियूं। तक़रीबन 12 इस्तेमालु जाम करे थो हिन बार हिते बार अपर सिंध में इलाही आहे। हिते तक़रीबन कराची में थोरो वैल्यू घटि थी वई आहे। छाजे 12 ई आहे उते पाणी में खोट लॻी पई आहे इन करे। हिन में मट दिलो गलो माटी लसी जी हर चीज़ ठहंदी आहे। हिते दानी सभु हूंदो आहे। हा नंढो हूंदो वॾो हूंदो पंहिंजे सभु। वालेकुम सलाम। चए पहिरीं त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं ज़ात ॿुधायो। नालो अब्दुल मजीद रात कुंभार। ही कम रात असांजे पवण पोइ कमु कंदा आहियूं हिनखे कुंभार सॾंदा आहियूं। अच्छा ही कमु जेको तव्हां करे रहिया आहियो इहो तव्हां घणे टाइम खां करे रहिया आहियो। इहो इलाही टाइम खां असांजा वॾा करे मरी असीं बि कयूं रोज़गार थियो आहे बचनि जो पोइ कयूं पिया। पोइ हीउ जेको तव्हां कमु कयो पिया हिन दौर में ही शयूं हलनि थियूं हलनि पियूं। ऐं हीउ जेको कमु अव्हां कयो पिया हीउ सिंध जो हिकिड़ो पुराणो आहे कमु आहे ऐं हे जेके थांव ठिकर जेके आहिनि से पुराणे दौर में जेको सो वॾे मिक़दार में इस्तेमालु कया वेंदा हुआ। हिन वक़्तु उन्हनि खे कीअं थो इस्तेमालु कयो हिन वक़्तु घटि इस्तेमालु कंदा आहिनि। उनजा कहिड़ा सबब आहिनि। सबब इहे कूलर निकिरी विया आहिनि फ्रिज निकिरी विया आहिनि हर शइ में फ्रिज रखिया आहिनि कूलर रखिया आहिनि बर्फ़ वेठे कूलर में विझंदा थधो पाणी पीअनि पिया। फ्रिज रखिया आहिनि घर में बाक़ी ॿार इस्तेमालु थींदा आहिनि जिते पाणी खुट लॻी पई आहे। पोइ हीउ जेके तव्हां हेॾो सारो कमु कयो था हेॾी महिनत कयो था त उन मंझां तव्हांखे उहा रोज़ी मिले थी जेकी तव्हां बसि अलाए शुक्र आहे रोज़ी अलाए ॾिए पियो जेका असांजे नसीब रोज़ी लिखियलु आहे बची रोज़ी मिले पई त पोइ ॾिए पियो बसि रोज़गार थियो कयूं पिया। अंदाज़नि पंहिंजो जेको तव्हां हीउ कमु कयो था हिन जी मिटी जेकी आहे उहा किथां था आणियो ऐं हिनखे जेको तव्हांजे लॻभॻि घणो अरिसो थियो हूंदो हिन कम खे स्टार्ट कंदे तव्हांखे। हिन कम खे असांजा वॾा त कमु करे मरी विया आहिनि 32 साल थी विया असांखे वेठा हिते असांजे घणो टाइम थी वियो आहे वॾा मरी विया उन खां पोइ असीं कयूं पिया मिटी त आणींदा आहियूं 2 किलो मीटर त कढंदा आहियूं ज़मीन अंदरि हेठां चीकी मिटी सुठी कढंदा आहियूं मथां हटाए हेठां कढंदा आहियूं उन मां ठाहींदा आहियूं। इन में वरी ॿियो मसालो मिलाईंदा आहियूं। उहो कहिड़ो मसालो जेको मिलाईंदा आहियो। उहो मसालो पंजो ॿू आहे। अच्छा हा पंजो ॿू हा उहो मिलाईंदा आहियो। उहो मिलाईंदा आहियूं। अच्छा अच्छा हीअ जेके तव्हां कचा थांव ठाहे पोइ हिनखे जॾहिं तव्हां पचाईंदा आहियो उन आवी में विझंदा आहियो त उहा घणा ॾींहंनि ताईं पचंदी रहंदी आहे। उहा आवी 3 ॾींहं ॿरंदी आहे। अच्छा हा उन में छा इस्तेमालु कंदा आहियो। हुन में तुवो विझंदा आहियूं माले ॼमूं विझंदा आहियूं छेणा विझंदा आहियूं 12 में ज़्यादा इस्तेमालु कंदी आहियूं
शहर में घटि हले माण्हू छो कोन था इस्तेमालु कनि? शहर में फ्रिज रखिया आहिनि बसि। तव्हां छा था सम्झो जेके हिन दौर में जेके थांव आया आहिनि प्लास्टिक जा थांव आहिनि जेके हींअर आया आहिनि ऐं उन्हनि थांवनि में माण्हू खाइनि था, उन्हनि थांवनि में हिननि थांवनि खाइण में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं सिहत ते कहिड़ा असर पवनि था? ठिकरी जेको आहे थधो आहे साफ़ु ठिकर आहे, उहो प्लास्टिक जो गरम आहे, तंहिंमें खाधो ख़राबु थी वञे, माण्हुनि जी बीमारियूं लॻनि थियूं। डॉक्टर बि चवनि था त ठिकर इस्तेमालु न करियो, प्लास्टिक न करियो। कहिड़ी कहिड़ी शयूं ठाहींदा आहियो? असीं दिला मट ठाहींदा आहियूं, माटी हुन जी दिला मट थियो इहे बसि, ॿियो माल रखे न सभु असीं कराए चाहींदा आहियूं। अच्छा, ई दिलो मट या माटी इहो दाणे जे हिसाब सां तव्हां विकिणो था त इहो घणे दाणो था तव्हां विकिणो होलसेल में? होलसेल में उहो घटि विकिणे पोइ वापारी पोइ पंहिंजो नफ़ो रखंदा मथे विकिणनि था, उहो उनजो। तव्हां घणे था ॾियो? असीं को 40 ॾींहं को 50 ॾींहं को 60 ॾींहं न सभु सभु को नंढो वॾो सभु खे पंहिंजो हिसाबु आहे, उन हिसाब सां ॾियूं था, उहो मथे विकिणनि था। जी नाज़रीन, हिते कमु कंदड़ कुंभारनि सां असां ॻाल्हि ॿोल कई, जिन जो चवणु आहे त हीउ जेको कमु आहे उहो हिननि जे अबनि ॾाॾनि जो खां वठी हीउ कमु हलंदड़ आहे, सिलसिलो हलंदड़ आहे ऐं हे उन दौर खां वठी हीउ कमु कंदा अचनि पिया ऐं हीउ कमु करे हिन मज़ा हे पंहिंजो पेट गुज़र कनि था। हिन जो उहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको सो जदीद दौरु आहे, जदीद दौर में जिथे हिकिड़ियूं कंपनियूं जिन प्लास्टिक जा ऐं मुख़्तलिफ़ थांव जेके आहिनि से ठाहे छॾिया आहिनि, जंहिं करे उहे माण्हू घरनि में इस्तेमालु कनि था ऐं हिननि थांवनि जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घटि आहे, पर उन जे बावजूद बि हिननि जो रोज़गारु आहे ऐं हे उन रोज़गार तहत हिन खे कनि था ऐं हीअ ॿुधाइनि था त हीअ जेको थांव आहिनि इहे थांव जेके आहिनि से इंसानी सिहत लाइ तमामु बहितरु आहिनि, छो त प्लास्टिक जा थांव जेके आहिनि उन्हनि थांवनि सां जॾहिं उहे आम तौर ते इस्तेमालु थियणु लॻा, जॾहिं उहे मुख़्तलिफ़ घरनि में इस्तेमालु थियणु लॻा त माण्हुनि जे अंदरि जेको आहे सो मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि उहे बि पैदा थियणु लॻियूं। पर जंहिं दौर में हे थांव इस्तेमालु कया वेंदा हुआ, पाणी हिननि में जे पीतो वेंदो हो, गिलास हिननि जो इस्तेमालु कयो वेंदो हो, एतिरे क़दुरु जो घर जे अंदरि जेको रध बचा जो हूंदो हो उहो बि हिननि थांवनि में कयो वेंदो हो ऐं इन्हनि थांवनि में उन दौर में करण सां इहो थींदो हो त इंसानी सिहत जेकी आहे सा बहितरु रहंदी हुई ऐं माण्हुनि में जेके बीमारियूं आहिनि उहे जेके आहिनि से घटि रहंदियूं हुयूं। पर हिन जदीद दौर में जेके मुख़्तलिफ़ थांव पैदा थिया ऐं उहे केमिकल मां जेके थांव तयारु कया वञनि था, उन्हनि थांवनि जे इस्तेमालु करण खां पोइ जेको आहे सो माण्हुनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। हिननि जो उहो बि चवणु आहे त असां जेको आहे ही मुख़्तलिफ़ पंहिंजो सो रेटनि ते हिननि जा रेट आहिनि जेके दाणे जे हिसाब सां इहे विकिणनि था ऐं हिते जेके वापारी आहिनि उहे खां अची खणनि था ऐं उहे खणी वञी मुख़्तलिफ़ दुकाननि ते जेको आहे विकिरो कनि था ऐं शहरनि में जेको आहे सो हिननि खे फैशनी तौर ते इस्तेमालु कयो वञे थो, पर ॿारहाड़ी जो माण्हू जेको आहे अॼु बि हिन खे शौक़ सां इस्तेमालु करे थो। कैमरा टीम सां गॾु कासिर चांडियो, CN न्यूज़।